अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 19 डिसंबर ऐं मंझंदि जा 12 थिया आहिनि ऐं हीअ व्लॉग मां इलाही देरि सां शुरू करे रही आहियां। असल में त सुबुह जो वियमि वॉक करणु, ॾाढो सीउ थियो, वापसी ते अची मां सुम्ही पियमि 1.5 कलाक खनि मां निंड कई एक्स्ट्रा। उन खां पोइ सैटरडे आहे त ज़ाहिर ॿार देरि सां उथिया, नाश्तो वाश्तो सभिनी देरि सां कयो त सभु लाउंज में हुया, किचन में हुया त मां हिते न पई अचां। पोइ हाणे सभु हलिया विया खाई पी कमकार करे त मां अची वई आहियां पंहिंजो व्लॉग शुरू करणु। पोइ तव्हां ॾिसंदो थांव धोतल पिया आहिनि, मासी असांजी बीमार आहे, उहा नथी अचे त थांव सुराण धोई छॾिया आहिनि ऐं मां बिस्मिल्लाह सां व्लॉग जो आगाज़ थी कयां। ॾींहं जो आगाज़ त अल्हम्दुलिल्लाह अज़ान सां गॾु सुबुह जो थी वेंदो आहे। सो कंटिन्यू कयूं था। हाणे ही गजरूं कल्ह वरितियूं हुअमि, सो सुबुह सुबुह सां सुराणे छिले कटे रखियूं आहिनि, इन्हनि जो मां ठाहींदमि हलवो। त हाणे मां हिननि खे कंदी आहियां चॉपर कढां थी। ऐं ॿियो त 2 क़िस्मनि जे हलवे जी जेका आहे रेसिपी तव्हांखे मुंहिंजे चैनल ते मिलंदी, तव्हां उहो तव्हां खणी सघो था। ऐं मां माओ न विझंदी आहियां, ठीकु आहे न, तंहिंजे करे मां पंहिंजो जी कीअं ठाहींदी आहियां अलॻि सां उहो तव्हां ॾिसी सघंदव मुंहिंजी रेसिपीज़ में। हिकिड़ी छोकिरी जी शादी थियण वारी आहे त फेबरवरी मार्च में, पर मां इलाही सवेर खां माण्हुनि खे चवणु शुरू कंदी आहियां त ही कुझु सामान बि आयो आहे ऐं थोरा पैसा बि आहिनि। सामान यानी कुझु कपिड़ा, सो इहे न ॾिठा त मूं चयो चेक कयां तव्हां सां बि गॾु ॻाल्हाईंदी बि रहां। त आस्ते आस्ते ज़रा टाइम लॻंदो आहे मूंखे शयूं जमा करण में, ऐं जिन खे मां चवंदी आहियां उहे बि कोई ईअं इंतज़ार में त न वेठा हूंदा आहिनि न, उहे बि उन्हनि खे बि यकीननि कढण में ॻोल्हण में, ऐं इंसानु जेको आहे ॾींदे महिल ज़रूरु सोचींदो आहे 4 दफ़ा। त काफ़ी सुठा सुठा कपिड़ा आया आहिनि ऐं अलाह साईं उन ॾियण वारनि खे अजर ॾींदो जेके मुंहिंजे सॾ ते ईअं हिकदमि पंहिंजो सभु कुझु शयूं कढी ॾियनि था पिया। सो ॾाढी ख़ुशी थी मूंखे, तमामु बहितरीनु कपिड़ा आहिनि, अलाह उन्हनि जो क़बूलु करे जिन इहो ॾिनो आहे। ऐं उनखां सवाइ ही कुशन कवर्स मां कल्ह ठाहे पूरा कया, ही 3 वारे व्लॉग में मां तव्हांखे यादि हूंदो कंटिन्यू कया हुआ त कल्ह ही कंप्लीट थिया। बाक़ी हिननि खे पोयां जेको आहे वेल्क्रो हणिणो आहे मूंखे चिंबड़ाइण जे लाइ, उहो रहियल आहे। बाक़ी हे 4 जो 4, हिकु त पहिरियों ठहियल हो, 3 ॿिया कल्ह सिबी पूरा कया अथमि। सो अॼु हिननि खे बि कंप्लीट करिणो आहे त जीअं मां हिननि खे अंदरि रखी छॾियां, ज़ाहिर जॾहिं सोफ़नि जा कवर बदिलाईंदमि त पोइ जीअं मां इस्तेमालु कंदमि। ऐं हीअ कपिड़ा बि हाणे वेढ़ींदमि ऐं हिननि खे किथे न किथे ठिकाणो ॾियणो आहे, ज़ाहिर आहे संभाले रखिणा आहिनि। फेबरवरी मार्च अञा परे आहे, तेसि ताईं ॿियो बि घणो कुझु जमा थी वेंदो इंशाअल्लाह। हमेशह अलाह मदद कंदो आहे, हमेशह जिन खे चवंदी आहियां उहे सुठी मोट ॾींदा आहिनि मूंखे। मथे अची वई आहियां, कूंडियुनि खे पाणी ॾिनमि छो त ज़ाहिर आहे मासी नथी अचे, कल्ह सुराण ॾेई वई हिननि खे पाणी। ऐं हे अजीब पन आहिनि, हेठि जेसि ताईं हे प्लांट रखियल हो त हे फुल ग्रीन कलर जा हुया, हाणे हे पन पिंक अलाए ब्राउन थी विया आहिनि, अलाए सड़ी वेंदा, अलाए छा थींदो, इहा ख़बर न आहे त ॿूटो कहिड़ो आहे। ऐं राति जो असां वटि फंक्शन पाड़े में, हिते तव्हांखे परियां हिकिड़ो टेंट नज़र ईंदो, सॼी राति गाननि जी धूम धड़को हुयो ऐं मां त फुल पखो हलाए सुम्हंदी आहियां दर बंदि करे, इन करे बसि सही आहे गुज़ारो थी वियो, न त बाक़ी पाड़े वारनि जो अलाए कहिड़ो हाल थी हूंदो। हलवो पचे थो, ख़ुशबू हेसि ताईं मथे ताईं अची वई आहे, हेठि हलूं था। ऐं सुनीता मूंखे चयो हो त आस्ते आस्ते करे मां हिननि जी डिटेल ॾेखारियां पिक्चर्स जी। सो ही 4 सीज़न्स त मां तव्हां सां शेयर कया आहिनि ऐं मां ही होम्स इहे तव्हां सां शेयर कयां थी। हे सुगंध भरिया आहिनि ऐं ही बि असां वटि हिकिड़े मैगज़ीन आहे या बुक आहे, उन में आहिनि। ऐं हिन ते हणण खां पहिरियों, भित ते हणण खां पहिरियों मां सॼो हिननि जा फ्रेम जेके आहिनि रीपेंट कया हुया, त थोरा बहितर शिकिल में आहिनि, पर यकीन कयो त हिननि खे मेंटेन करणु हिते मिटी इलाही आहे त ॾाढो मुश्किल कमु आहे। सो मूंखे हमेशह खां शौक़ु आहे, घर मुंहिंजी कमज़ोरी आहिनि, नंढे हूंदे सीनरी में बि मां घर ठाहींदी हुयमि ऐं पाण बि कई घर भरिया अथमि। सुगंध जॾहिं भर्त भरण सिखियो त मां हुनखे फरमाइश करे घर भराया। हेठि 2 नंढड़ा फ्रेम, उन ॾींहुं मां तव्हां सां हिकिड़ो मैगज़ीन शेयर कयो जंहिंमां मां काफ़ी सारियूं शयूं ठाहियूं, त उन मां ही बि ठाहिया आहिनि। ॿियो प्लस जेका मुंहिंजी मोस्ट फेवरेट आहे तस्वीर, उहा ही आहे, हिन जो नालो आहे पिक्चर जो द होम मेकर। ऐं ही मूं वटि कोई डिज़ाइन न हो, ही मुंहिंजे हिकिड़े बुक में जेको हुयो इश्तिहार हो त तव्हां हीअ किट घुराए सघो था, एतिरा $एतिरा ॾेई वग़ैरह, जेको बि उन मां हीअ ठाही आहे।
ऐं मूंखे मतिलबु हीअ हिकिड़ी माई आहे जेका घर जा कमकार करे थी, मूंखे एतिरी हद खां वधीक पसंदि आहे। हिन ते डेज़ सां गॾु हिन जो कमु बि लिखियलु आहे, जीअं मंडे वॉश, ऐं उनखां पोइ हेठि था अचो, ट्यूसडे आयरन, वेनसडे मेंड, पोइ अथसि थर्सडे मार्केट, फ्राइडे क्लीन, सैटरडे बेक, संडे चर्च। यानी हिकिड़ी अहिड़ी माई जेका सॼो हफ़्तो पंहिंजूं ज़िमेदारियूं इंतिहाई जेको आहे महिनत सां पूरियूं थी करे, वरी जॾहिं हुनजो इबादत जो ॾींहुं थिए थो त इबादत बि करणु थी वञे। मूंखे किन माण्हुनि इहो बि चयो त तूं या चर्च वारी तस्वीर छो ठाही आहे, त मां मतिलबु मुंहिंजो हिन मज़हब सां कुझु न वञे। हीअ हिकिड़ी आइडियल माई आहे जेका पंहिंजो घर संभाले थी एॾी महिनत सां ऐं पंहिंजी इबादत सां बि, पंहिंजे मज़हब सां बि पूरी आहे। सो इहा बि मुंहिंजी हिकिड़ी फेवरेट तस्वीर आहे। ऐं हेठि त अञा तमामु घणियूं लॻियल आहिनि। सो ईअं कॾहिं कॾहिं आस्ते आस्ते मां तव्हां सां इहे सभई शेयर कंदमि कि मुंहिंजा फेवरेट हाउसिस आहिनि। ऐं नंढा नंढा हाउस जा मॉडल बि जमा करणु मूंखे इलाही वणंदो आहे। हिकु थियो तक़रीबन, अज़ानूं अचनि थियूं परे परे खां, ऐं हलवो मुंहिंजो पचे थो। असां बादाम कटे रखिया आहिनि। मंझंदि जी जेका आहे सिर्फ़ु मानी पचंदी, छो त राति जो असां पालक चिकन पचायो हो, कल्ह मंझंदि जो मच्छी फ्राए कई, त उहे सभु अञा पिया आहिनि, तंहिंजे करे सिर्फ़ु मानी पचाइणी आहे। ऐं मुंहिंजी हीअ ॾोई ऐं देॻड़ी मिठे जे लाइ मुंहिंजा थांव अलॻि हूंदा आहिनि, हमेशह नंढियूं ॾोयूं नंढियूं देॻड़ियूं थोरी शइ जे लाइ। त कॾहिं बि असां ॿोड़ वारे थांव में जेको आहे मिठी शइ न पचाईंदा आहियूं। उन में उहा थूम मिर्चनि जी, अदरक जी, बसरनि जी ॼण स्मेल अची वेंदी आहे, मिर्चनि जी ख़ासि तौर ते, भले तव्हांजो थांव केॾो बि धोतल हुजे। त असां बहरहाल न कंदा आहियूं, असांजा नंढा वॾा थांव मिठी शइ पचाइण जे लाइ उहे अलॻि हूंदा आहिनि थियल। ॾेढ थियो आहे ऐं हीअ मुंहिंजो हलवो आहे तयारु। पंहिंजे लाइ मां थोरो कढियो आहे, इहो मां इंजॉय कंदमि, खाईंदमि। उनखां पोइ वेंदमि निमाज़ पढ़णु। सुराण मानी खाई वरिती आहे, मां निमाज़ पढ़ी आई आहियां हाणे, ऐं पंहिंजे लाइ इहे पालक थी गरम कयां। ऐं राति जो चांवरनि जी मानी पचियूं, थोरी मां पचाई, थोरी सुराण, बसि मुंहिंजे लाइ इहा ई काफ़ी थींदी। मां सेकींदमि हिनखे। तारिक वियो आहे दोस्तनि सां पिकनिक ते किथे पार्टी इंजॉय करणु। आसवा वई आहे पंहिंजी अम्मा ॾे। सो असां ॿई ॼणियूं घर में आहियूं, असांजो इहो ई खाधो आहे। ऐं मुंहिंजे लाइ इहे पीसिस काफ़ी आहिनि जेके मां हिन महिल गरम करे रही आहियां। मां ॾाढे रखियल मानी बि मां ॾाढे शौक़ सां खाईंदी आहियां। सो उनखां पोइ चुल्हा वुल्हा साफ़ु थींदा, थांव धोपंदा, ऐं मां वेंदमि सिलाई करणु, छो त इहे जेके कुशन्स मुंहिंजा कंप्लीट न आहिनि, उनखे कंप्लीट करे हिननि जी फिनिशिंग कयां। तो हीअ आहे मुंहिंजी मानी, मुंहिंजो बोर्ड गरम थी वियो आहे। मूंखे स्टील जूं नंढियूं नंढियूं प्लेटूं प्यालियूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि, छो त कॾहिं असां हिननि में जेको बि बोर्ड गरम करण लाइ हुजे त मां गरम तए ते बि रखी छॾींदी आहियां, या अहिड़ी नंढी प्लेट्स खे डायरेक्ट हल्की बाहि ते रखी गरम कंदी आहियां, त मूंखे को जेको आहे फ़र्क़ु न पवंदो आहे, आसानी थी वेंदी आहे इन सां। 4:45 थिया आहिनि तक़रीबन, ऐं मां आई आहियां किचन में चांहि ठाहिणु पंहिंजे लाइ। सीउ ॾाढो आहे, ऐं सची ॻाल्हि आहे, वरी बि चवंदे बि शर्म थो अचे, पर बेअख़्तियार लफ़्ज़ निकिरी था वञनि, सीउ ॾाढो। ऐं कुशन्स जेके आहिनि उहे मां कंप्लीट करे छॾिया, उन्हनि खे वेल्क्रो हणी सिलाई करे बंदि करे रखियमि उहे, ऐं इनशाला जॾहिं बि उहे कवर चाढ़िबा त तव्हां सां लाज़मी शेयर थींदा। ॿियो त कल्ह वारे व्लॉग में मां इहा ॻाल्हि कई त जीअं सभु चवनि था असांखे भर्त सेखारियो आहे, अहिड़े क़िस्म जूं बेसिक शयूं, त मूं चयो त इहो बि थी सघे थो त मां पंहिंजे व्लॉग में रोज़ानो हिकिड़ो सेगमेंट शामिलु कयां, लेट्स लर्न। उन में असां पोइ हिकु हिकु टाको, कॾहिं कुझु कॾहिं डिफरेंट शयूं उहे जेके आहिनि ऐड कयूं। पर मां सभिनी एग्री कयो, ठीकु आहे। मूं अॼु तजुर्बो कयो त हिकिड़ो ज़ंजीरो टाको सिर्फ़ु बेसिक मूं सेखारियो, उनजी वीडियो ठाहिण नंढी, तव्हां यकीन कयो त 8 खां 8.5 मिंट जी वीडियो हुई उहा। पोइ हाणे तव्हां ॿुधायो त हिकिड़ो 15 खां 20 मिंटनि जो व्लॉग आहे, उन में अगरि 8 मिंट इन में निकिरी वञनि त पोइ त इलाही थी वेंदो, टाइम उन में हलियो थो वञे। त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त इहे वीडियोज़ मां अलॻि सां ठाहियां, भर्त सेखारण वारियूं। पोइ उन में मां थोरी डिटेल बि सम्झाए सघां थी, धागा कहिड़े क़िस्म जा हुजनि, फ्रेम्स कहिड़े क़िस्म जा हुजनि, सुयूं या जेके बि औज़ार हुजनि था उहे कहिड़े क़िस्म जा हुजनि। त सम्झो त 10 मिंट त पक्का सम्झो, अगरि मां कुझु बि सेखारियां, को बेसिक फ्लावर कागज़ जो ठाहिणु सेखारियां या अहिड़े क़िस्म जो कुझु बि सेखारियां, त टाइम इलाही थो लॻे। सो हाणे ईअं न थिए त हीअ जेको रोज़ानो मुंहिंजी कमकार जो जेको आहे सिलसिलो,
जेका मां पंहिंजी डेली लाइफ तव्हां सां शेयर थी कयां त उन में कुझु व्लॉग्स में चेंज अची वेंदो। सो छा ख़्यालु आहे? तो 10 मिंट त सम्झो, कॾहिं 8 मिंट, 8 खां 10 मिंटनि जी वीडियो रोज़ानो उन में ऐड थी सघे थी, पर पोइ उहो जेको मूड ऐं मिज़ाज आहे न हिन जो व्लॉग जो, उहो चेंज थो थी वञे सफ़ा, ऐं इलाही सारो टाइम पोइ उन में हलो थो वञे। त इहो मूंखे तव्हां खां मशवरो खपे त ईअं कजे या न कजे या छा कजे। सो इहो मूंखे ॿुधाइजो ज़रूरु तव्हां, छो त मां चाहियां थी तव्हां सभिनी जी सलाह सां थिए, ऐं या त इहे मां वीडियोज़ अलॻि सां ठाहियां एम्ब्रॉयडरी सेखारण वारी, छो त इलाही टाइम खां इहा डिमांड आहे सही। मुंहिंजो क्राफ्ट जूं इलाही सारी वीडियोज़ आहिनि, तव्हां ॾिठियूं हूंदियूं। टुक करणु, टुक कटण बि सेखारी अथमि, रिली जा टुकड़ा कटणु सेखारिया आहिनि, उहे ॻंढिजनि कीअं इहो सेखारियो आहे। कुझु सिलाई जूं वीडियोज़ आहिनि 20-22, त काफ़ी सारियूं मां शयूं इन सिलसिले जूं सेखारियूं बि आहिनि जेके सुई धागे या सिलाई मशीन सां रिलेटेड आहिनि। त हीअ वरी व्लॉग में रोज़ानो काफ़ी, हिकु त इहो थींदो जो मां उन जो टाइम घटाइण जे लाइ उहो थोरी मुख़्तसिर ऐं जल्दी ठाहींदमि वीडियो, त उन में उहा तफ़सील न अची सघंदी। ॿियो त जेकॾहिं मां तफ़सील ॾियां थी त टाइम इलाही वधी वेंदो। त छा ख़्यालु आहे? इहो मूंखे तव्हां खां आइडिया खपे ज़रूरु। बल्कि मशवरो खपे इहो तव्हां खां मूंखे, सही आहे। सो हाणे चांहि पीअंदमि, उन खां पोइ ख़बर न आहे छा कंदमि। राजी मानी त मुंहिंजो ख़्यालु कोन पचाईंदमि, छो त मुंहिंजा इहे 2 ॿार, मुंहिंजो पुटु ऐं नुंहुं, जॾहिं बि लेट नाइट वापसि ईंदा आहिनि त घर अची मानी कोन खाईंदा आहिनि। पोइ मां जेका पचाए रखंदी आहियां उहा पई हूंदी आहे, उहा ॿिए ॾींहं ते खाइणी पवंदी आहे। तंहिंजे करे अॼु मां पको प्लान कयो आहे त उन्हनि ॿिन्हिनि जी मां मानी न पचाईंदमि, छो त ॿई अलॻि अलॻि जाइनि ते विया आहिनि। ज़ाहिर आहे उहो मां जे घर में आहे त उतां बुख ते त कोन ईंदी, ऐं तारीख़ त वई पार्टी में आहे, सॼे ॾींहं जी पिकनिक अथसि, कोई फ्रेंड्स अथसि ॿाहिरि मुल्क मां आया आहिनि, त उन्हनि कोई अलाए मिलण जो प्लान ठाहियो, त इहे सभु हुते मसरूफ़ आहिनि। सुराण हाणे नमाज़ पढ़ी वई आहे वॉक करणु, मां चांहि पीअंदमि, उनखां पोइ अलाए छा कंदमि ख़बर न आहे, उहो तव्हां सां शेयर थींदो। वरी तव्हांखे यादि हूंदो हीअ ट्रे मां तव्हांजे साम्हूं पेंट कई, हिनखे मां डेकोरेशन जे लाइ यूज़ थी कयां। हिनखे मां एज़ शेल्फ यूज़ कंदमि, हीअं उभो रखी, ठीकु आहे, हीअं सिधो रखी मां हिनखे यूज़ कंदमि। ऐं हीअ आहिनि मूं वटि कुझु कैक्टस, हीअ सुगंध मूंखे गिफ्ट कया हुआ, अलाए साल खां मथे थी वियो आहे, ऐं मुंहिंजी इहा ई नियत हुई त हिननि खे मां डेकोरेट कंदमि किथे न किथे। सो अॼु ही टाइम आहे त मां हिननि खे डेकोरेट कयां। हीअ ॾिसो, हीअ आहिनि असल में इरेज़र्स। दरी बि एॾी प्यारी अथनि जो हिननि खे तो कढण जी दिलि नथी चए, पर आख़िर कढणा ई आहिनि। सो हीअ रबड़ आहिनि, हीअ इरेज़र्स वारो मटीरियल आहे। सो इहे नंढा नंढा कैक्टस आहिनि जेके मां हिन में कयां थी डेकोरेट। खाना 4 आहिनि, कैक्टस 5 आहिनि। ॾिसां थी कीअं थी डिवाइड कयां हिननि खे। सभिनी खां पहिरियों त हिन ग्लू सां मां हिननि खे हिन में हणंदमि, ठीकु आहे। सो इन तरह सां बिस्मिल्लाह कयां थी। जेके अच्छा ही 2 जेके आहिनि, हिकिड़ो सन्हो आहे ऐं हीअ सन्हो ऐं ड्रिघो आहे, त हीअ 2 हिकिड़े खाने में थी हणां ऐं हीअ हिकिड़ो थी हणां। हिननि खे थोरी थोरी मां ग्लू हणंदमि त जीअं इहे प्रॉपरली चिंबड़ी पवनि, किरनि न। ग्लू हणी रखंदी थी वञानि, छो त हीअ ग्लू थोरी सुकंदी आहे त पोइ सुठो जल्दी तकिड़ो जेको आहे ॻंढींदी आहे, न त थोरो मुश्किल थींदी आहे हीअ, ठीकु आहे। सो हिननि सभिनी खे हणी अथमि ग्लू, थोरी देरि छॾियांसि थी, उनखां पोइ मां हिननि खे हिन ते खाननि में ईअं बीहारींदी वेंदमि। ॾिसो हीअ मूं हिन तरतीब सां बीहारिया आहिनि। हिन खाने में 2 हयां अथमि, बाक़ी सभिनी में हिकिड़ो हिकिड़ो। कीअं थो लॻे? ऐं जेकॾहिं मां चाहियां त हिन में नंढी नंढी ॿी बि डेकोरेशन थी सघे थी, पर पोइ हीअ जेको आहे न भरिजी वेंदो हीअ, छो त हीअ खाना नंढा आहिनि ऐं हीअ हिकिड़ी हिकिड़ी शइ हिननि में काफ़ी आहे। हिन जो पॉट वाइट आहे त एॾो थोरो विज़िबल न आहे। हाणे मसइलो इहो आहे त हे त थी वेंदा मेरा, त हिननि खे मेर खां बचाइण जे लाइ हीअ हिकिड़ी थैली आहे मूं वटि जंहिंमें असां कपिड़ा वग़ैरह पैक कंदा आहियूं, त उनजो हिकिड़ो पीस मां हिन जे मथां हणां थी। सो त जीअं ही यानी हिकिड़ो शीशे जो बि हिन मां लुक ईंदो ऐं मेर खां बि इहे बची पवंदा। त मां नथी चाहियां त इहे मेरा थियनि, तंहिंजे करे ज़रूरी आहे उहो कटिया हिनखे पीस के त तव्हांखे ॾेखारियां थी। हीअ आहे ट्रांसपेरेंट ही जेकी आहे प्लास्टिक, इहा मां हिन ते हणां थी ऐं
थंबनेल हुजनि त सॉरी थंबनेल जी आदत पइजी वई आहे थंब पिन्स ठीकु आहे वीडियोस ठाहे ठाहे यूट्यूब ते कमु करे करे हर शइ थंबनेल थी नज़र अचे सो ही खणा थी पिन्स इन्हनि सां मां ही चारई कॉर्नर हिन जा बंदि कंदमि ॾिसां अलाह करे त काठीअ में इहा पिन हली वञे उनखां पोइ हुनखे मां किथे थी डेकोरेट कयां उहो बि तव्हां सां शेयर थी कयां ॾुखी आहे ट्राई थी कयां ॾिसां छा थो थिए बसि मिड़ई ज़ोरी अटकायो तमासि ऐं थोरी एक्स्ट्रा शीट कटियां थी ऐं हिन में वधीक मां पिन्स बि नथी हणां बसि चार ई कुंडनि ते हयूं त जीअं थोरो बसारो थींदो हिनखे तव्हां ॿुधायो बुरो त नथो लॻे सलाह ज़रूरु ॾिजो या फ़िलहालु मां टेम्पररी डेकोरेशन थी कयां ऐं मां हिनखे प्लास्टिक इन लाइ हणी आहे त जीअं ज़ाहिर मेरा न थियनि रबड़ आहे धोइण बि मुश्किल थींदो ॾाढो हाणे मां ॾिसां थी त हिनखे किथे थी डेकोरेट कयां मां हिनखे हिते डेकोरेट कयो आहे छो त हिते मुंहिंजा ॿिया इलाही सारा कैक्टस पिया आहिनि डस्ट खे बसि छा कयां मां अलाह पनाह ॾे एॾी मिटी आहे हे विच वारो त मूं ख़रीद कयो हो ही मूं पाण ठाहियो आहे फेल्ट मां ऐं ही बि मूं पाण ठाहियो आहे हिननि खे मूंखे लाहे इहे कपिड़े जा आहिनि ॿई फेल्ट जा आहिनि त इन्हनि खे मूंखे धोइणो पवंदो आहे त इहे कैक्टस हिते हुया त मूं सोचियो हलो ही बि हिते ई हुजे भरिसां ही फ्रेम में राजिया जी पुराणी तस्वीर आहे इहा मां पाण ठाही आहे ऐं मज़े जी ॻाल्हि त ही ॿ बॉक्सिस मूंखे घर में पियल हुया तारीख़ चयो त अम्मी मूं वटि टियों बॉक्स बि आहे पर हुनजी हीअ चोटी भॼी पई आहे ऑफिस में पियो आहे तव्हांखे खपे मुंहिंजो खणी आहे ऐं तव्हां ॾिसो त पोइ हिनजी चोटी मां पाण ठाहे छॾी तव्हां टई हिकु जहिड़ा था लॻनि ऐं मां जीअं थोरी देरि पहिरीं चयो मूंखे हाउसिस जमा करण जो शौक़ु आहे त ही कुझु मूं पाण वरिता आहिनि हिन मां 2-3 हाउसिस जेके आहिनि आसपा वठी आई मुंहिंजे लाइ त सभई ॿार ईअं मुंहिंजो साथ ॾींदा आहिनि सुगंध खे ख़बर आहे मूंखे कैक्टस वणंदा आहिनि त कैक्टस वठी आई हीअ किटली मां डिकोपाज कई इन जी वीडियो बि अथव ऐं हीअ लालटेन मूं पेंट कई कची पकी पेंटिंग जहिड़ी बि थियल अथसि इन जी वीडियो बि अवेलेबल आहे त इहे आहिनि मुंहिंजा अॼु जा कमकारियूं हा ही फ्रेम ही सुगंध जो भरियल आहे माशाल्लाह इलाही सारा खणी वई आहियां पर पोइ बि इलाही शयूं हिते पयूं अथसि ऐं ही फ्रेम मुंहिंजो भरियल आहे ही सिंपल स्टिचिस आहिनि ॾाढी टाको आहे मोस्टली ऐं साटन स्टिच आहे लॉन्ग एंड शॉर्ट स्टिच आहे इन्हनि में ई भरियल आहे ऐं हीउ मूं रखियो आहे हीउ मां शेयर करे चुकी आहियां तव्हांजी वीडियो हिते आहे बिजलीअ जो बोर्ड हीउ ॾिसो हिन पोयां उनखे अॻियां मां जेको आहे लिकाइण जे लाइ ऐं उअं ई मूंखे हिते डेकोरेशन लाइ बि रखिणो हो ऐं हिनखे लिकाइणो बि हो त इन करे इहो रखियो टाइम थियो आहे अॼु जी टिप ऑफ द डे इलाही इम्पॉर्टेंट अथव असां पाण मस वञी इहा तलाश कईसीं ॾिसो सिलाई कंदे अक्सर कपिड़नि ते तेल जा मशीन जे तेल जा दाग पइजी वेंदा आहिनि कपिड़नि ते ग्रीस जा दाग लॻी वेंदा आहिनि मोटरसाइकिल मां कारा दाग ग्रीस जा लॻंदा आहिनि त उहे लाहिण ॾाढा ॾुखिया हूंदा आहिनि उहे लहंदा ई कोन आहिनि त पोइ इन जी जेका टिप आहे उहा इहा आहे त उन दाग खे आलो कयो ऐं उनजे मथां हणो सरह जो तेल उन दाग खे चङी तरह हणी ऐं पोइ सर्फ सां ऐं वॉशिंग पाउडर सां कंहिंसां सुठे वॉशिंग पाउडर सां धो ऐं ॾिसंदो एतिरे में हिकु दफ़े में कोन लहंदो ॿियो दफ़ो टियों दफ़ो बि थी सघे थो वरी उनखे तेल हणो वरी सर्फ सां मेटे धो जॾहिं तव्हां ॾिसो त सणभ जो दाग लही वियो आहे त पोइ ख़ाली वॉशिंग पाउडर सां धोई उनखे सुकायो इहा टिप असां पुछियसीं हिकिड़े दर्जीअ खां त तव्हांजा जो कपिड़नि ते तेल जा दाग लॻंदा आहिनि तव्हां कीअं लाहींदा आहियो त उन असांखे इहा ॿुधाई ऐं पोइ मूंखे यादि आहे स्कूल खां ॿाहिरि निकिरां पई हिकु दफ़ो त गॾह गाॾे सां ॾाढो मां ईअं क्लोज़ गुज़रियमि न त उनजे फीथनि मां मुंहिंजे कपिड़नि ते इहो कारो हिकिड़ो ग्रीस टाइप कुझु लॻी वियो ऐं जेको वाक़ई लहणु ॾाढो ॾुखियो ऐं पोइ मां इहा तरकीब कई उन सां लही वियो त सरह जो तेल हिकिड़ी मैजिकल शइ अथव घर में हुजणु ज़रूरी आहे अॼु जी टिप ई इहा ऐं ज़रूरु कॾहिं न कॾहिं ज़रूरत पइजी वञे थी आज़माइजो ऐं ॿुधाइजो तव्हां कीअं लॻी अॼु जी चङी ॻाल्हि
अॼु हिकिड़ी हदीस शेयर कयां थी मां तव्हां सां त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त उहो मोमिन नाहे जंहिंजे हथ खां ॿियो मोमिन महफ़ूज़ न हुजे या जंहिंजे हथ खां उनजो पाड़े वारो महफ़ूज़ न हुजे। प्रॉपर लफ़्ज़ न आहिनि पर इहो पाड़े वारनि जे बारे में इरशाद आहे त उहो मुस्लमान ई नाहे जंहिंजो पाड़े वारो उन खां तकलीफ़ में आहे। तव्हां ॾिसो अॼुकल्ह छा पियो थिए, ॾाढो मतिलबु माण्हू सम्झनि था त मुंहिंजो घरु आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे, जेतिरे आवाज़ में मां म्यूज़िक वॼायां, टीवीअ जो आवाज़ु वॼायां, या उहो न ज़िमेदारी नथो सम्झे त भरिसां वारनि खे तकलीफ़ थींदी। ऐं घर एॾा नंढा थी विया आहिनि, मां त चवंदी आहियां काग़ज़ जूं भितियूं आहिनि, त बिल्कुलु आवाज़ु ॿुधण में ईंदो आहे हिक ॿिए जे घरनि जो। त इहो अहसासु करणु घुरिजे त कंहिंजे घर में को बीमार हूंदो, को स्टूडेंट हूंदो, को नथो चाहे एॾो तेज़ म्यूज़िक ॿुधणु पसंदि नथो करे, त मुंहिंजो घरु मुंहिंजी भित ताईं ख़तमु थो थी वञे, उन भित खां परियां कंहिं ॿिए जो घरु आहे, त ईअं आवाज़ बि क्रॉस न थियणु घुरिजे। या ॾिसो त जीअं फ्लैट्स जो सिस्टम आहे, असां बि फ्लैट्स में रहिया आहियूं। रिसेंटली 2 साल पहिरियों क्लिफ्टन ते फ्लैट में पई रहां, यानी इहो आख़िरी दफ़ो फ्लैट में रहियमि। त अजीब हिकिड़ो अज़ाब हूंदो आहे त अगरि हेठे वारे फ्लैट में सुम्हण जो टाइम हूंदो आहे, मथे वारे फ्लैट में मसालो कुटण जो टाइम हूंदो आहे। इहो कहिड़ो तरीक़ो आहे? माण्हू इहो नोट करे त हीउ ऑड टाइम आहे, हीउ महिल न आहे, हीउ निंड जो आराम जो टाइम आहे, हिन महिल हेठि खड़का न थियणु घुरिजनि, मथे असां अहिड़ो को कमु न कयूं जो हेठे वारे खे तकलीफ़ पहुचे। या पंहिंजे घरनि जे अॻियां दरवाज़नि जे गेट जे अॻियां सफ़ाइयूं कराए, सॼो कचिरो हिन पासे हुन पासे, इहा हिकिड़ी सख़्तु ख़राबु ॻाल्हि आहे। पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखिणो आहे। मूंखे लफ़्ज़ यादि नथा अचनि त कहिड़ी हस्ती जा चयल आहे, त उन्हनि चयो त मूंखे त भउ हो त अलाए पाड़े वारनि खे मिल्कियत में हिसो न ॾियारे इस्लाम, यानी एॾा हक़ आहिनि पाड़े वारे जा। ऐं पाड़ो छा के थो चइजे इस्लाम जे हिसाब सां? पाड़ो आहे 40 घर असांजे आसपास, 40 मुंहिंजे साम्हूं, 40 मुंहिंजे पोयां, 40 मुंहिंजे राइट, 40 मुंहिंजे लेफ्ट, इहो पाड़ो आहे। त घटि में घटि एतिरा माण्हू मुंहिंजे तकलीफ़ खां मुंहिंजे तरफ़ां बचियल हुजनि, मुंहिंजी ज़बान सां, मुंहिंजे हथ सां उन्हनि खे का तकलीफ़ न पहुचणु घुरिजे। त 40 घर त परे जी ॻाल्हि आहे, हिकु घर हेॾां, हिकु हेॾां, हिकु हेॾां, हिकु हिन पासे, 4 घर बि बचियल हुजनि त जेकर मुआशिरे में वॾो अमन ऐं सुकून थी वञे। त माण्हू ख़्यालु नथा रखनि, माण्हू सम्झनि था मुंहिंजो घरु आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे। ईअं कोन्हे, असां ते वॾियूं ज़िमेदारियूं आहिनि इंसानियत जे नाते। हलो असां मज़हबनि खे बि पासे था रखूं, इंसानियत जे नाते असां ते हिक ॿिए ते वॾा फ़र्ज़ आहिनि, वॾियूं ज़िमेदारियूं आहिनि। हिक ॿिए जो ख़्यालु रखणु, परवाह करणु, ॾुखे सुखे वक़्त में कमु अचणु ऐं अहसासु करणु ऐं आराम जो, उनजी इज़त जो, उनजी माल मिल्कियत जो हर लिहाज़ खां अहसासु करणु, त पाड़े वारे खे असां खां तकलीफ़ न थियणु घुरिजे। इहा हुई अॼु जी चङी ॻाल्हि ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हांखे यकीननि पसंदि अचणु घुरिजे। ठीकु आहे। सो जेकॾहिं थोरी बि का तकलीफ़ तव्हां महसूसु कयो था त पाड़े वारे खे तव्हां मां थी रही आहे, त महिरबानी करे उनखे तव्हां ख़तमु करण जी कोशिशि कयो, उनखे पंहिंजी ग़लतीअ खे सही करण जी कोशिशि कयो। इहो ॾाढो ज़रूरी आहे, छो त असांखे हमेशह हिन दुनिया में नाहे रहणो, असांखे तव्हां वञिणो बि आहे। त बहितरु इहो आहे त पंहिंजे पोयां कुझु चङियूं ॻाल्हियूं, के चङा लफ़्ज़, के चङा अमल छॾे वञूं, त जेके असांखे अॻे जहान में बि कमु अचनि ऐं हिन जहान में बि पोयां असांजो नालो जेको आहे इज़त सां वरितो वञे। त इहा अॼु जी चङी ॻाल्हि हुई त पंहिंजे पाड़े वारनि खे तकलीफ़ न ॾियो, उन्हनि जो ख़्यालु रखो, उन्हनि जी इज़त कयो, एतिराम कयो। हू तव्हां सां कीअं था हलनि, अगरि उहे तव्हां सां बुरो था हलनि त उहो उन्हनि जा अमाल आहिनि, उहो पंहिंजे लाइ पाण जवाबदेह न लहिजे अॻियां। तव्हां इहो न ॾिसो त हुन मूंसां बुरो कयो, मां बि हुन सां बुरो कयां, ईअं न कर। सो हिक ॿिए जे हक़नि जो ख़्यालु रखणी इंसानियत आहे। सो मूंखे उमेदु आहे त हीउ अॼु जो व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ऐं लेट्स लर्न जे बारे में जेका मूं तव्हांखां सलाह घुरी आहे वरी बि ॿुधाइजो। ऐं उनखां अलावा छा बि हुयो सॼे ॾींहं में मूं छा कयो आहे, छा मां तव्हां सां शेयर करे सघी आहियां, त उमेदु आहे सुठी मोट ॾींदो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, मुंहिंजी तरफ़ां ॾाढो सारो प्यार, खोड़ सारियूं दुआऊं। जेकॾहिं ज़िंदगी रही त इनशा अल्लाह सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह।